इंशाअल्लाह इन ही जज्बे से इन अवाम पीरकोट के मानुन जी इतने दोस्तन की खिदमत भी कयूं। इंशाअल्लाह जेके हक 15 साल हे माफिया हाँ पीपल्स पार्टी ना है सही चवंदा पीपल्स पार्टी जो मकसद अवाम की पार्टी इन्हें अचे सजो जो सजो माहौल एकड़ो ठेकेदार ने मुफाद परस्तन जो ठायो हाने काथे भी अवाम की पार्टी ना है हाने हे जालिमन ए वक्त जे फिरौनन की पार्टी आ। इंशाअल्लाह हिनन सा हिन इलेक्शन में माके यकीन अल्लाह जी जात में हिने तक जे अवाम में जेके पीर साईं की क़यादत ते एतमाद कदा इंशाअल्लाह असा के खिदमत जो मौको दीदा। सॼो सिंध सूरत में आ सॼे सिंध में साॻई हालात अज सुबुह लाखों निकतल आऊं इन ही गंबर टाके ऐं किंगरी में हीअ बारिश हीअ जेका कुरान पाक में आए अल्लाह साईं जो हुकुम आ हे बारिश ये रहमत आ ये बारिश अवाम जे लाइ जियापो आ चरिंद परिंद जे लाइ जियापो आ पर 15 साल जे हिन निज़ाम में यह बारिश सिंध जे अवाम जे लाइ रहमत थी वई आ। ये अल्लाह जे तरफों ना आहे या हिनन हुक्मरानन जी जेका नाकस कारकर्दगी आ जेका जुल्म ऐं जबर जो सिंध में हिसाब हलायो या वजह उन जी आई है। हिते मां अर्ज क्या तो हिते अज सोशल मीडिया ते सब तहां कनेक्टेड आयो दुनिया सॼी ॾिसो था सॼी दुनिया के अंदर जेको आम मानू आ उन जी जिम्मेवार उन जी वाहर हुकूमत के करनी आ। अज ॿाहिरे मुल्क में को आम मानू आ जैसे असां कॉमन मैन चऊं था उनके इहा परवाह ना है तो मां निकतुसि तो मांजा पोते बच्चा बुख ते हूंदा। अज सिंध में यह सूरत हाल आ तो गरीब मानू पंहिंजे बच्चन के पेट पालन के लिए आज़ादो आ उते बी दुनिया में इहा ना है तो मां निकतुसि तो मांजे बच्चे की तालीम जो छा थींदो तालीम की जिम्मेवारी भी हुकूमत वक्त जी आ। उते सेहत मां समझा तो जेका बिलावल ज़रदारी साहब नुकाती पांजो मैनिफेस्टो मंशूर दिनो आ उन्हें में उन्हें चयो आ असा सिंध में सेहत सुधारींदासीं ते 15-16 साल जेका सेहत की हालत सिंध में रही आ जिते असांजा मानू असांजूं न्याणियूं असांजा बच्चा सरकारी अस्पतालन में तड़पंदे दम ॾिनो इन्हनि 16 सालन जो हिसाब केरु ॾींदो इन 16 साल जेका ज़्यादतियूं सिंध सां थियूं आहिनि उन जो हिसाब वक्त अची वियो आहे त 8 फरवरी ते तव्हां सितारे ते खपो वाणी सितारे खे कामयाब करे इन ज़्यादतियुनि जो बदिलो वठंदव। हिते जेको निज़ाम हलायो अथऊं हिते ज़ुल्म ज़्यादती जबर हिकिड़ी कारी ऊंदाही रात आ पर इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात में यकीन आ तो ज़ालिम जी रस्सी डिगी जरूर थींदी आ पर अल्लाह जी पकड़ भी होंदी है। इंशाअल्लाह हाणे अवाम सुजाग आ नौजवान सुजाग असांजा न्याणियों असांजा अदियूं असांजूं अम्मियूं उहे सुजाग हाणे न वोट चोरी थींदो इंशाअल्लाह वोट के भी बचाईंदासीं ऐं वोट जे ताकत से इंशाअल्लाह कामयाबी कंदासीं ऐं इहा कामयाबी पीर साहब जन जी कामयाबी हूंदी या कामयाबी तक जे अवाम जी अज आयासीं पहिरियों दफ़ो हीअं त सॼे हिते इलाइक़े सां हिकिड़ियूं पंहिंजूं भाइरी बिरादरी पंहिंजा दोस्तन सां पर अज पीर ॻूठ में आयासीं
मां सम्झां थो त जेका मोहबत पीर साहब जे लाइ पीर ॻोठ जे माण्हुनि जी आहे त मां चवां थो जेका ॻाल्हि कनि था त बा पीर ॻोठ में माण्हुनि खे जेको आहे सो दबाए हिसाए रखियो अथऊं त अॼु अचे हिते ॾिसो त इहा हिसाइल अवाम आहे या पीर साहब जे घर सां मोहबत कंदड़ आवाम हिते ॻाल्हियूं कनि था त बा पीर ॻोठ जे माण्हुनि खे जेको आहे सो डराए धमकाए रखनि था के चवां थो अचे ॾिसो अॼु पीर ॻोठ जे माण्हुनि जी पीर साईं जन जे घर जे लाइ जेका मोहबत ऐं अक़ीदत आहे उहा अॼु अचे था हेड़े सीअ में मींहं में अॼु असांजूं अदियूं अमड़ियूं न्याणियूं भेनर असांजा बुज़ुर्ग असांजा नौजवान उअं ई बीठा आहिनि 6 कलाकनि खां सलाम तव्हांखे शाबस हुजे इंशाअल्लाह दुआ कयो अल्लाह पाक हर शइ करण वाली अल्लाह जी ज़ात असांजी कोशिश आहे नियत आहे ख़िदमत जी राशिद साईं खे मां चवंदो आहियां कॾहिं त रुगो दरवाज़ा खोले तूं माण्हुनि खे भाकुर पाए केरु तव्हां खां वेंदो हिते रुगो ज़रूरत इहा ई आहे त माण्हू तव्हां खां कुझु बि नथा घुरनि माण्हू तव्हां खां उहो ई प्यार ऐं ख़ुलूस था घुरनि जेका तव्हांजे घर जो ख़ुलूस ऐं प्यार ऐं मोहबत जेका हिन सिंध जे अवाम खे मिलियल आहे त माण्हू अॼु बि तव्हांजे घर खां उहो ई प्यार ऐं मोहबत घुरनि था जेका इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त अॼु अर्ज़ु रखां त हो 15 साल जे इक़्तिदार में त बि माण्हू उन्हनि खां बेज़ार आहिनि तव्हां 15 साल खां ऑपोजिशन में आहियो तव्हां चवंदा आहियो त मां माण्हुनि जे लाइ कुझु न करे सघिया आहियूं पर अॼु बि तव्हां ख़ुलूस माण्हुनि जी मोहबत ॾिसो त उहा तव्हां सां गॾु आहे हुननि सां गॾु ज़ोर ज़बरदस्ती आहे मुफ़ाद आहे को बि माण्हू दिलि उन्हनि सां न आहे हिकिड़ा लालच में आहिनि हिकिड़ा मुफ़ाद में आहिनि हिकिड़ा भउ में इंशाअल्लाह 8 फरवरी ते ये भउ ऐं ख़ौफ़ जो बुत बि टुटंदो इंशाअल्लाह सिंध में हिकिड़ी नई उम्मीद जागंदी त जिते बि अवाम ऐं माण्हुनि ऐं असांजे सिंध जे माण्हुनि जी जेका सो ॻाल्हि थींदी त इंशाअल्लाह उहा मोट मिलंदी मूंखे उमेद आहे जीअं मां अर्ज़ु कयमि ईंदड़ वक़्त में इंशाअल्लाह पीर साईं जन जी क़यादत में हिन सिंध में हिकिड़ी नई तहरीक हलंदी जंहिंमें सिंध जा सान्यावंद सिंध जा सजण इंशाअल्लाह पीर साईं जी क़यादत में भरपूर जिदोजहद कंदा इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में ज़रदारी ज़रदारी माफ़िया मो सिंध जी जान छॾींदा तव्हांजा कुर्ब इंशाअल्लाह असां तव्हां मूंखे पंहिंजो भाउ सम्झो साईं सम्झो जीअं बि मूंखे इंशाअल्लाह जेका बि हालात हुजनि सियासत हर शइ इंसान जे मथां पर इहा ज़रूर तव्हांखे यकीन ॾियारायां थो तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि तव्हांजे मसइलनि जी ॻाल्हि इंशाअल्लाह हर फोरम ते कंदा रहंदासीं तव्हांजे जीअं सिंध जीअं अवाम भेट भॻा